स्यारे से रात में जागड़े वसंदे मीह, स्यारे से रात में जागड़े वसंदे मीह। हलो पुछूं सोणी जा कर जाने नीह, जिनके रातो दी मेहारी मन में। तमाम शुक्रगुजार आहियां अॼु सलमा जुणे जो सिंध औरत तहरीक ऐं सर सारन जिन मूंखे इनवाइट कयो। असांजो हिकिड़ो ग्रुप हुयो औरतनि जे हक़नि जे हवाले सां, जिन जे ज़रिए असांजी सभिनी जी मुलाक़ात थी। ऐं अॼु आऊं हिते तव्हां सां आहियां। मां जेके अवामी तहरीक या जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि में तमामु घटि वई आहियां सियासत जे लिहाज़ खां, छाकाणि त मुंहिंजो NGO जे हवाले सां घणो वास्तो आहे। बहरहाल अॼु हिते अची तमामु घणी ख़ुशी थी आहे, ख़ासि तौर ते जेको भाई बख़्तार शहीद लाइ प्रोग्राम कयो वियो आहे। इहा हिकु ज़िंदा क़ौमनि जी निशानी आहे त उहे पंहिंजे हीरोज़ खे, पंहिंजे सूरमनि खे, पंहिंजे सूरमियुनि खे हमेशह यादि रखंदा आहिनि ऐं उन्हनि जा ॾींहं मल्हाईंदा आहिनि, जंहिंजे करे उन्हनि खे तमामु घणी मुबारकबाद हुजे इन प्रोग्राम करण ते। औरतनि जे हक़नि जे हवाले सां मूंखे चयो वियो आहे त ॻाल्हायो वञे त असां वटि तव्हांखे ख़बर हूंदी त पाकिस्तान जे लिहाज़ खां तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे। असांजो मुल्क जेको आहे औरतनि जे हक़नि जे हवाले सां नाइजेरिया, अफ्रीका इन्हनि जे मुल्कनि खां बि पोइते आहे, छाकाणि त असां वटि औरतनि ते तशदुद तमामु घणो कयो वञे थो। उनखां अलावा नंढी उमिरि जूं शादियूं, ज़बरदस्ती उन्हनि जी मज़हब मटाइण ऐं तालीम जे हक़ खां उन्हनि खे महरूम रखियो वञे थो। जॾहिं असां ॾिसूं त जेके UN यूनाइटेड नेशन या अक़वाम मुतहिदा जो ह्यूमन राइट्स डिक्लेरेशन हिकिड़ो डॉक्यूमेंट आहे जंहिं ते पाकिस्तान जी बि सही थियल आहे, त उन जो मक़सदु आहे त औरत खे हर क़िस्म जी आज़ादी आहे, समाजी, मुआशरती, सक़ाफ़ती ऐं सियासी, जंहिंजो मक़सदु आहे त उहा औरत वोट ॾेई बि सघे थी, वोट वठी बि सघे थी। तालीम में जेतिरो हू पढ़णु चाहे, जेतिरो अॻिते वधणु चाहे, स्टेट खे, गवर्नमेंट खे उनजे लाइ बंदोबस्तु करिणो आहे त उहा तालीम हासिलु करे पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला करे सघे थी। पर असां वटि ॾिठो वञे त इहे कोन आहिनि, औरतुनि खे हक़ न आहिनि मिलियल, जंहिंजे करे असां तव्हां सभु गॾिजी कोशिशि कंदासीं। अॼु जेके हिते निकिरी आयूं आहिनि औरतूं, ज़रूरु इन्हनि खे पंहिंजे हक़नि जी कुझु ख़बर हूंदी, पर जेके हींअर बि न अची सघियूं आहिनि प्रोग्राम में, घर वेठियूं आहिनि या पंहिंजे कमनि काजनि में मसरूफ़ आहिनि, असांखे उन्हनि ताईं उन्हनि जे हक़नि जो न्यापो पहुचाइणो आहे ऐं कोशिशि करणी आहे हिक ॿिए खे अॻिते आणण जी। तमामु महिरबानी। थैंक यू।